मुझा दोस्तों कुछ टाइम अगे हिता जो हिकड़ो डिगो जेके पाण बेवकूफ़ सम्झंदा हुआसीं या चवणी आहे त डिगो माण्हू बेवकूफ़ हूंदो आहे ॿुधो आहे न तव्हां पर ख़ुदा जी कुदरत हू माइन जहिड़ो पुटु मूं वटि हली आयो मूंखे चई मुंहिंजी मदद कर थियण इहो घुर्जे हा जो उन रनड़ी जहिड़े पुट खे ऐं पोती विझी उते विहारे छॾियां त उहो बहितर हो मूं उनजी मदद कई 17 सालनि खां पोइ उनखे मूं असेंबली ताईं पहुचायो ऐं इस्माइल राय जी ॻाल्हि कयां पियो असेंबली में 17 सालनि खां पोइ हू पहुतो छाजे करे मूं जो कयो मूं पंहिंजी पार्टी जंहिंमें मुंहिंजो रत ऐं पघर शामिल हो मुंहिंजी 12 साल जूं रूपोशन जी कुर्बानी उन में शामिल हुई साम्हूं पहिरीं झोली फैलाए सिकंदर मंदिरे लाइ वोट पिनिया उन खां पोइ टे भेरा चांडे लाइ मूं वोट पिनिया पर मूं ॾिठो त हिते माण्हुनि जी ज़िंदगी में का तब्दीली नज़र कोन पे आई न पीअण लाइ साफ़ पाणी हो उहे ई टपड़ जेके आऊं छॾे वियोसि 93 में या उन खां पोइ मुंहिंजी घरवारी MNA थी जेके शयूं ॾिनियूं जंहिंमें कड़े गवर जो बाईपास हुजे कड़े गवर जी गैस हुजे अस्पतालुनि में जे दवाब हुजे ये सभु मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ानदान जा कयल आहिनि जॾहिं का तब्दीली नज़र न पे आई ऊंधाए हुई त पोइ मूं पीपल्स पार्टी जेका ज़रदारी लीग में तब्दील थी चुकी हुई उन्हनि खे मूं पंहिंजी हैसियत ऐं औकात ॾेखारण लाइ त तव्हां ॻाल्हि कयो था रोटी कपड़ा और मकान पर त पोयां 8-10 साल तव्हां हिननि जी मानी बि हिननि खां जेका हुई उहा खसी आहे इन्हनि खां कपिड़ो गंदी उहा बि खसी आहे ऐं हिननि खां हिननि जो जेको झूपड़ी आहे घर त ठहियो पर उहा झूपड़ी बि हाणे वहे थी उहा बि तव्हां हिननि खां खसी आहे त मुंहिंजा दोस्तो मूं इहो फ़ैसिलो कयो त हिननि खे जेका ज़रदारी लीग आहे जंहिंखे ही पीपल्स पार्टी चवनि था उन्हनि खे थोरो थोड़ाइजे तव्हांजे दरनि जी गीस कराइजे तव्हांजी मिल्थ कराइजे तव्हांजे पेरनि ते ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो थियो अॻे एतिरा दफ़ा इस्माइल राहो हर शइ जो ज़ोर लॻाए बीठो मरी साहब ॻाल्हि कई त टिट निकिरी वेंदा हुआ पर ज़रदारी लीग खे केराए न सघंदो हिन इलेक्शन में बाई इलेक्शन में कॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे सिंध में
आई पीपल्स पार्टी बाय इलेक्शन हाराए वञे, इहो अॻे कॾहिं कोन थियो, ही पहिरियों दफ़ो थियो। इहो पहिरियों दफ़ो थियो जो चांडियो साहब किरी पियो, धसिजी वियो। राहुल साहब चढ़ी वियो। यो छो केड़ी 17 सालन में एडी तब्दीली हुई, केड़ी इस्माइल राय साहब कुछ तो खाधो हो जो इस्माइल राव खटे वियो, 3 दफ़ा खटियल बाई इलेक्शन में हाराइजी वियो। हिन वक्त हिन बाई इलेक्शन में तब्दीली फकत इहा हुई त हिकिड़ो लाचार माण्हू, हिकिड़ो कमज़ोर इंसान, हिकिड़ो गरीब माण्हू जंहिंजी खानदान जी मिल नीलाम करे छॾी हुजे, ॿी मिल 3 सालनि खां बंदि हुजे, ॿनियुनि ते पाणी बंदि हुजनि, उन मिस्कीन माण्हू राहु जो साथ ॾियण जी वाइदो कयो ऐं राहु जो साथ ॾिनो ऐं ज़रदारी लीग जो साथ छॾियो। इहा हिकिड़ी शइ बदिलियल हुई। ॿियो त राहु साॻियो डिघो ओतिरो ई आहे जेतिरो अॻे हो, न हू बिंदरो थियो न अञा डिघो थियो। हेॾा वारो ॾाढो उहो बि साॻियो ओड़ो ई हो, न वधीक थुलो थियो हो, न उन त हराम जी चर्बी लथल हुई, साॻी चढ़ियल हुई। पोइ छो राहु चढ़ी वियो? राहु इन करे चढ़ियो जो ही जेको अवाम जो 25 सालनि खां अवाम जो ख़िदमतगार आहे, अवाम जी ख़िदमत करे थो, अवाम जी इज्जत करे थो, अवाम जी माउनि ऐं भेणुनि जी पोतियुनि जी इज्जतुनि जो मुहाफ़िज़ इहो ग़रीब माण्हू आहे। इहो अवाम खे ख़बर आहे। अवाम इहो ॾिठो जॾहिं आउं अवाम वटि वियुसि, मुंहिंजो ख़ानदान वियो त उन्हनि वोट राहु खे अहिड़ी ॾिनी जो राहु चढ़ी। तव्हां सभु इन जा ऐनी गवाह आहियो, शायदि आहियो। पर मुंहिंजा दोस्तो, असांखे ग़रीबनि लाइ कुछ उम्मीदूं हुयूं। इन में असां इहो सोचो ऐं सम्झो पिए त ही हिकु गैरतमंद माण्हू जो पुटु आहे, ग़रीबनि जे दोस्त जो शहीद फाज़िल राहु जो पुटु आहे। पर ओॾी महिल असां इहो न सोचियो, दिमाग़ में ख़्याल कोन आयो, इंसान आहे, ग़लती थी वई त शहीद फाज़िल राहु मेहनत सां हलाल कमाए पंहिंजे बचनि खे खाराईंदो हो। जे उन जी भेंट कयो उन जे पुट सां इस्माइल राय सां त हू हराम कमाए पंहिंजे बचनि जे पेट में पियो विझे।